बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। जैकबाबाद में 1 महीनो अॻु क़त्ल कयल नौजवान जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। सदर थाने जी हद क़ाइम शाह बुखारी वटि बेदर्दी सां क़त्ल कयल रहमतुल्लाह गोलो जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मक़तूल जे भाउ हाकिम अली गोलो ऐं गुल हसन पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। संदन चवणु हो त मुख्य जवाबदार रियाज़ उर्फ़ जनरेटर लाशारी ऐं सादिक बिरोही आज़ाद घुमी रहिया आहिनि ऐं असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पुलिस खेनि गिरफ़्तार न करे रही आहे। हुननि मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे भाउ जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ठुल में नूनारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। मुबैना तौर पीर सन क़त्ल, वारिसनि पारां लाश रखी धरणो। ए सेक्शन थाने जी हद ॻोठ सूमर नूनारी में नूनारी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़े दौरान 72 वरनि जो पीर सन अब्दुल नबी नूनारी ज़ख़्मी थी पियो, जेको सखर वेंदे फौत थी वियो। वाक़े ख़िलाफ़ वारिसनि ठुल जे रहबर चौक ते लाश रखी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ धरणो हयो। पुलिस ऐं डॉक्टर्स ख़िलाफ़ नारेबाज़ी। पीर सन जे पुटनि मोहम्मद हारून नूनारी, नज़ीर अहमद, निसार अहमद ऐं अब्दुल रशीद नूनारी जो चवणु हो त वालिद खे पुलिस एहलकार अब्दुल करीम नूनारी, अब्दुल हई, ख़ालिद हुसैन नूनारी ऐं ॿियनि लठियूं हणी करे क़त्ल कयो आहे। खेनि फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। बहादुरपुर वेझो रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फौत, भाउ ज़ख़्मी। दिलमुराद थाने जी हद भुट्टा गढ़ी वटि रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में नज़रवा वासी नज़ीर अहमद लाशारी थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त संदसि भाउ बशीर अहमद लाशारी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे रहीमयार ख़ान इस्पताल मुंतक़िल कयो वियो। होॾां पुलिस रिक्शा ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॻवान सरदार सखी अब्दुल रज़ाक ख़ान खोसो चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में बहितरी आणण जी कोशिश करे रही आहे। अॻूणियुनि हुकूमतनि मुल्क खे ॿिन्ही हथनि सां लुटियो। PDM जमहूरियत लाइ न पर पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर लॉन्ग मार्च पई करे। अपोज़िशन पार्टीज़ में इख़्तिलाफ़ उरूज ते आहिनि। जैकबाबाद ज़िले में सिर्फ़ तालीम वारे शोबे में 18 अरब रुपयनि जी करप्शन थी आहे, जंहिंजी नैब खे जांच करणु घुर्जे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन डेरा अलायार में खोसा हाउस ते मीर फैज़ मोहम्मद खोसो सां गॾु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हमायूं में पुलिस निंड सुतल, हिक ई रात में 2 चोरियूं। हमायूं थाने जी हद ॻोठ मुराद अली चांडियो में ॻोठाणे यार मोहम्मद चांडियो जे घर मां अणसुञातल चोर भलोड़ नस्ल जी मैंह काहे विया ऐं ॻोठ मोहम्मद बख्श झुलण मां बि चोर साॻी राति हिकु भलोड़ नस्ल जी ॻऊं काहे फरार थी विया। प्रेस क्लब मुबारकपुर जी सालियानी चूंड, मुश्ताक खोसो ॿियों भेरो सदर चूंडिजी वियो। प्रेस क्लब जे मेंबर्स इत्तफ़ाक़ राय सां ॿियों भेरो जैकब न्यूज़ जे रिपोर्टर मुश्ताक खोसो खे सदर, मुमताज़ भुट्टो चेयरमैन, जनरल सेक्रेटरी महमूद भुट्टो, सीनियर नायब सदर सागर महर, नायब सदर अब्दुल वाहिद भुट्टो, जॉइंट सेक्रेटरी हाफिज मोहम्मद उस्मान भुट्टो, खजांची मोहम्मद उस्मान महर, ऑफिस सेक्रेटरी वहीद खोसो ऐं प्रेस सेक्रेटरी वाहिद नबी भुट्टो खे चूंडियो, जॾहिं त कलीमुल्लाह भुट्टो, अब्दुल हलीम महर कुर्बान अली ऐं बहादुर भुट्टो एग्ज़ीक्यूटिव कमेटी जा मेंबर चूंडिजी विया। ऐं सुल्तानकोट वेझो पोरियत जे घरनि खे बाह, 5 घर सड़ी रख। ॻोठ सादिक पांवर में मोहम्मद साले पांवर, करीम ख़ान ऐं शाहीन पांवर समेत 5 पोरियतनि जे घरनि खे ओचितो बाह लॻी वई, जंहिं सबबि पोरियतनि जो अल तल सड़ी रख थी वियो। मुतासिर पोरियतनि सरकार ऐं सरहंदी वारनि खां सहायता जी अपील कई आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।